मूंखे तो ते ॾाढो दुख आहे सवेरे खां वठी तोखे चवां पई पहिरीं मेकअप मुंहिंजो कर न साईं अॼु चालियां थी अचेव न पोइ बसि अंधा थी था पऊं हा बस अब छा कयां वो न चढ़ी वरी सीनियर आऊं या हूं इहो मूंखे तूं सीनियर था पता है पोइ हा हे बिट इहो तूं ईअं न कंदो कर न बचो ता जल्दी ब्यूटी न मूंखे अॼु ॾाढो दुख थियो आहे हाणे आउं तोखे चवां पई पहिरीं मेकअप मुंहिंजो थिए न साईं पहिरीं हू तोखे ख़बर कान्हे उहो आहे कहिड़ी साड़ सड़ी वॾी साड़ सड़ी आहे मेकअप ठहिस त कोन थो करी थी आई मुंह एॾो ख़राब था पंप ते दाणा त लुका न सफ़ा न ऐं आईंदा मेकअप तूं पहिरीं मुंहिंजो कंदे उन खां पोइ ऐं ॿुधो क्षमा थी न क्षमा उनजो मेकअप सुठो न कजांइसि मिड़े तोखे ॾिस ॿुधायई थी हा उनजो न कजांइसि पोइ जॾहिं अच्छा चिको जेको चवंदी आहे न तूं मूंखे हिते कढ थोरो वॾो कढी छॾी ॾियां हाँ ताकि दाब न मुंह ते ब्लैक काले गोरे हाणे आउं जे तोखे जंहिंजो मेकअप आउं चवां सुठो कर त कंदो कर अखि भञी छॾे न त सम्झी वेंदो कर त इनजो न करणो बसि बाक़ी क्षमा ते थोरो बाक़ी सुभाणे खां वठी पहिरीं मेकअप थींदो तव्हांजो अचे पई निमिषा अचे पई कैसे हो? बहुत अच्छे माशाल्लाह कितनी तो सोहनी पई लगी है अल्लाह कितनी प्यारी पई लगी माशाल्लाह रिमशा कितनो प्यारो तुझो मेकअप हुआ गजब की कसम सा हाय कितनी क्यूट लग रही हो कितनी ब्यूटीफुल लग रही है दीदी तो मेकअप कयो थे इसे हां अल्लाह छात इतनी रिमशा शहजाद पे मेकअप कराई कर यार तुझो छात लुक आयो है कितनी तो प्यारी पई लगी शहजाद जो मेकअप तो कमाल आहे वाकई में मुझे इतना सुठो आहे शहजाद तुम्हें पता है वो दूसरे वाले सेट में जब मैं गई थी ना तो वहाँ पे तो मेकअप आर्टिस्ट खुदा की कसम इतना बुरा मेकअप कर रहा था उसके जो एटीट्यूड थे तौबा यकीन जानो किसी चीज़ का नहीं पता था ना तो उसे हेयर स्टाइल बनाना आता है ना ही तो उसे ये पता है कि मेकअप कैसे करते हैं आई शेड तो इतना बुरा लगाया पता नहीं उसने क्या खिचड़ी बना दी थी और मैं तुम्हें इतना मिस कर रही थी सच में शहजाद बहुत मिस कर रही थी शहजाद गालबुदी मपाने करे वठंदसि तू इकर पहिरीं तू रिमशा के तैयार कर ना आपी जिकड़े तव्हां बिज़ी आयो तो कोई मसलो ना है तव्हां भले न रिमशा पहिरीं तू उन खां पोइ असीं हां पहिरीं असां बेस्ट थैंक यू सो स्वीट आपी सो स्वीट यकीन करी ये मत दी एडी तारीफ पई करा एडो तो याद पई कर हां रियली मुखे याद पे कयो एडी इखलाक दी सच्चाई दी है जो बस कर एडी तारीफूं कंदी है असां जो गणे बे में साह है साह बिल्कुल वाकई में आपी ता यकीन कंदो मां ताके इतरो मिस करनी आया जे सेट तमा ना हुंदा ना मुखे मजो ही ना इंदो जैसे असां एक बे के दू बदू न ॾिसूं असां जी जेका ई आहे जेके छोकिरियूं आहिनि न पहिरियों नंबर तूं हुई मां तो इनके चवंदी आहे मुई तव्हांजी नज़र आई प्यारी नाम सां एतरी मोहब्बत कयो था यकीन जाने एडी मोहब्बत है जो हाणे ओ मारू नहीं बाहर पई निकरे एडी मोहब्बत है यकीन कदी मां ॾाढी बि तारीफ कया मुझे बात मां भी दीदी को उल्टी निकरंदी आहे ये तुझी मोहब्बत निकरंदी अरे भाई तो ये कर हां और अभी हम तुम्हारी तारीफ ही कर रहे थे ओ सो क्यूट क्या सभी कुछ ही ना करूंगा ना अच्छा शहजाद एक काम करो बेटा ये स्पंज वॉश कर दिया लो हां ठीक है दीदी मैं यूज करता हूं अच्छा से वॉश करना ठीक है हां लड़ता नहीं खबर थी असली ॻाल्हायूं था ये खुश थींदो आहे पर हलण ते ॾिसी से ॻाल्हाइण यार मेकअप कोन थो अचेसि बहुत में सफा को अच्छी सॼा दाग लॻा पिया आहिनि अल्लाह जो यार इन्हनि खे रखनि यार मगर हिन चैनल ते ये नॉट अहिड़ा जेके इन्हनि खे कुझु अचे बि कोन थो उन्हनि खे रखाए था नफ़रत वरी छोरे जा ॾिस चांहि खपे कोल्ड ड्रिंक खपे मिनरल वाटर खपे पर घर में दिस सो बेबी सो स्वीट छोड़न चाहिए पर यकीन जान सफॉर्म के मेकअप में मजो न थो अच्छा वो जो बी सेट पे है ना वो मेरे सुठो न करे पर इन्ने का मेरे वरी भी झगड़ो आयो न ये कुछ कोनी जाहिल ई मेरे घर मासूम ही उठन था चवंदा हाणे का डॉक्टर कदी मिले हाणे ॿाहिरि वॼाइण थी वियो त पोइ हाणे वरी के मथे में लगा है अच्छा आपकी दाम बुधाए तो अच्छा पे के आई लड़ा प्यारा था लगो यकीन कदी मां शहजाद सां रगो तुंहिंजी तारीफ़ पे कया सच में चलो हा मां अचां थी उखड़ जी सॼी मां अचां ठीक है सोनी मन मोहनी पापी जान छुट्टी ज्यादा मुसीबत है यार
वॾी हिकिड़ी पूरी 24 कलाकनि जी फिल्म आहे ही पूरी। शहजाद जल्दी अच राणा, जल्दी अच, जल्दी, शाबाश। फिल्म आई है। बुलावा साफ करिएगा। हाँ चलिए, बात सुनो, बस बैठ। तुम क्या कह रही थी आप ही? देखो आपकी बुराइयां कर रही थी। सच बताओ। हाँ तो मुझे पहले ही पता था ये ना किसी के साथ सच्ची नहीं। मेरे मुंह में बड़ी बोलती है, मैं बहुत मिस करती हूँ। बहुत बुराइयां करती रहती है हर जहर जगह तो पे। मुझे खुद भी लगती है, मुझे कौन सा अच्छी लगती है। बात सुन, इसका मेकअप तुमने किया है ना? हाँ उनको तो इतना अच्छा मेकअप तुम किया है? आपकी में क्या आवश्यकता हो तब ऐसे तक रास्ता मैंने वो बड़ी मुश्किल से कराई है। मैंने तुम्हें कितनी बार कहा है कि मेरे जैसा मेकअप किसी को ना किया करो। है तो देखो उसकी उम्र, देखो मेरा देखो, जाहिर है हमारा। तुम उसकी स्टाइल को देखो, उसके नखरे तो देखो, बात करने का स्टाइल को देखो। हाय रिक्शा, सच्ची में यकीन जानो मैं तो पक जाती। इतना बोलती है ये, पता नहीं समझती क्या खुद को। पता नहीं आसमान को उठ रहती है। सीनियर ना हो गई, पता नहीं क्या हो गया। यकीन जानो सर का दर्द है पूरा। हिन वीडियो जो मक़सदु मज़ाह सां गॾु इस्लाह बि हुयो। असांखे पंहिंजे आस पड़ोस जे माहौल ते गौर फ़िक्र ऐं नज़रसानी करण सां गॾु पंहिंजो पाण ते बि नज़रसानी करणु घुरिजे त किथे इन वीडियो जो को किरदारु असां बि त अदा न पिया कयूं, किथे असां बि वक़्त सां गॾोगॾु वक़्त जी रफ़्तार सां गॾोगॾु असां बि मुंहं जा मिठड़ा ऐं अंदर जा कारा त न पिया थींदा वञूं। इहे नंढियूं नंढियूं शयूं वेही करे हिक ॿिए सां शेयर करणु, ॿियनि जूं गिलाऊं करणु, इहे बि चुगली में ई शामिलु थियूं थियनि। त असां कंहिं माण्हू जे मुंहं ते उन सां तमामु घणा सुठा हूंदा आहियूं ऐं उन जे पर पुठ उन जी बुराइयूं कंदा आहियूं, त इन सां असांजी शख़्सियत ते असरु पवंदो आहे।